सिंध रंग जे रंग में शामिल है सिलसिलो सिंध जा माग मकान। माग जो नालो झांकी बंदर, माग जो किस्म बंदर जा खंडर, माग जो दौर ज़ाहिर कोने। माग जो हंध झांकी बंदर कराची का दक्षिण ओभर में अटकल 40 मील पोर्ट कासिम का लांच या नंढे हुड़िये ते 3 कलाकनि जे सफ़र ते ताल के साकरे में ज़िलो ठट्टो। हिन खे मक़ामी माण्हू कुबे भी चवनि था। ही माग पेठियाणी ऐं कुॾे क्रेक जे मेलाप वारे बेटारे ते आहे, जेका वीर चढ़ण महिल बिना बुॾियो वञे। बेटारे जे उतर पासे लहिबो त पाणी में ठिकराट हो, पेरनि खे लॻंदो साॼे खाॿे बि ठुल नज़र ईंदा। थी सघे थो उहे शहर जे दीवारीअ जा निशान हुजनि या किले जा आसार हुजनि। ठिकराटे में चीकी मिटीअ मां पकल रांदीका सिरूं ऐं थांव काशी कचो इब्तिदाई शीशो ऐं चीनी जा थांव आम मिलनि था। ठिकराटो पूर सरो ॻाढ़ो ॻाढ़ो हल्को ॻाढ़ो कारियुनि लकीरुनि जा चिट ऐं किन ते जॉमेट्री जूं डिज़ाइनूं आहिनि। काशीअ जा बि कई नमूना आहिनि। बिलू रंग ते अछे रंग जो मिलाप, कंहिं ते साए रंग सां पीले रंग जो मिलाप। ठिकराटो पीर पठे कलाकोट ऐं बंबोर सां भेटण जहिड़ो आहे। सिक्का ट्रामे जा कसिजी विया आहिनि। चीनी जे थावनि ते नीरा गुल ॿूटा उकिरियल आहिनि ऐं किन थावनि ते चीनी ज़बान बि लिखियल आहे। अहिड़ा थाम बंबोर मां बि मिलिया आहिनि। शीशो इब्तिदाई मरहले वारो रंग हल्को साओ पीलो नीरो हल्को बादामी मिले थो। तह जे ॿाहिरी पासे पथरीले सिर जा ब्लाक ठुल जी पाड़ में हिक ॿिए मथां मज़बूती सां जुड़ियल आहिनि। ठुल जे मथे हिसे में किथे किथे पकल सिरूं मिलनि थियूं, जेके 45 इंचनि जूं आहिनि। उहे माग ढिग जी सूरत में आहिनि, जंहिंजी ओसारी चुंड सां थियल आहे। सामूंडी लहरूं ठुल सां टकराइजनि थियूं। आसार ढेघ में उत्तर ॾखण आहिनि। सभ खां वॾो ढिग ढेघ में 50 फुट ऐं वेकर में 30 फुट आहे, पर उहो सॼो ढेर आहे, अॾावत कान आहे। मरकज़ी किले वटि दरवाज़े जो लंघ 15 फुट आहे। किले जी दीवार उत्तर वारे मुख्य पासे 9 फुट मोकरी आहे। किले के कुल 12 बुर्ज आहिनि। बुर्ज जुदा जुदा माप जा आहिनि ऐं हिक ॿिए खां अलॻि फ़ासिले ते बीठल आहिनि, जेका किथे 122 फुट त किथे 94 फुट आहे। किले में अंदर अॾावतुनि जा निशान बि आहिनि। लधल विथुनि मां चई सघिजे थो त ही हिकु वापारी बंदर हुनरमंदनि जो शहर हो। शहर जे चुदे वारी हिंदू आबादी रहंदड़ हुई ऐं इस्लामी दौर में ख़ासि अहमियत वारो शहर हो ऐं अहम सामूंडी खारे ते ॿधल हो ऐं जांच कबी त किथे ही देबल त नाहे। माग जो नालो झांकी कोट भी हक मुख़्तलिफ़ मुहक़क़नि ऐं तारीख़दाननि जा मुख़्तलिफ़ राया। जिते बि बंदर हूंदो उते कोट ज़रूरु हूंदो। उन लाइ जॾहिं बि बंदर जो ज़िक्र थींदो त कोट में शामिल सम्झणु घुर्जे। जो अॻे सभिनी बंदरनि खे कोट हुआ। अलबेरूनी हिन खे लुहाणे शहर वटि समुंड वटि ॿुधाए थो, जिथे सिंधू बशापूं थींदियूं हुयूं। अलमसूदी उन कोट खे दीबल ऐं मेहराण जी छोड़ जे विच ते 2 ॾींहनि जे पंध ते ॾसियो आहे। एलेक्जेंडर हैमिल्टन लाहिरी कोट खां ठटे ताईं मुफ़ासिलो 40 मील ॾसियो आहे। माग जो दौर नामालूम आहे। मापूं आहिनि। ही चौकोर क़िस्म जो कोट ॿेट जे ओभर पासे डेल्टाई जुड़ियल आहे। ही डेल्टाई ॿेट ओभर ओलह में 4 किलोमीटर डिघो ऐं उत्तर ॾखण में 2 किलोमीटर वेकिरो आहे। कोट जी ढेघ ऐं वेकर 320 फुट आहे। हे ॻाढ़नि भठे जे पकुल सिरुनि मां ठाहे वियो आहे। ऊचाई ॿेट खां 10 फुट आहे। कोट जा बुर्ज दीवार खां 4 फुट मथे आहिनि। कोट खे ॾिनल दीवार गर्दिश समेत 9 फुट वेकिरी आहे। सिरूं 10 ज़रबिया 10 ज़रबिया 2 ऐं 8 ज़रबिया 8 ज़रबिया 1 इंच जूं इस्तेमालु थियल आहिनि। कोट जो दरवाज़ो ओभर तरफ़ खुले थो, जंहिंजी वेकर 15 फुट आहे। दरवाज़े जी संभाल लाइ 2 बुर्ज ठहियल आहिनि। कोट जे ॾखिण ओभर कुंड वटि हिकु इमारत जा आसार बीठा आहिनि। कोट खे कुल 12 बुर्ज आहिनि, जंहिंजी शिकिल बेज़वी आहे। बुर्ज ढिग में 18 फुट ॿाहिरि निकितल आहिनि, जेके वेकर में 15 फुट आहिनि। ठिकराटो मिले थो, जंहिं मां बर्तननि जो वॾो अंदाज़ नज़र अचे थो। शीशे जा टुकड़ा बि मिलनि था।
अॻे ज़माने जा नक्शा ॾिसंदासूं त लाहिरी बंदर झांकी बंदर सां ठहिकी अचे थो। झांकी बंदर जो कोट डेल्टा जे वेझड़ाइप सबबु रनी कोट सां मुशाबत रखे थो। तंहिं हूंदे बि बनावट जे लिहाज़ खां काफ़ी मुख़्तलिफ़ आहे। रनी कोट में हक़ीक़ी फ़ौजी तर्ज़ जा बुर्ज आहिनि जंहिंजो तादादु 24 आहे, जॾहिं त झांकी कोट में 12 बुर्ज आहिनि जेके दिफ़ाई नथा लॻनि। रतो कोट फ़ौजी ऐं दिफ़ाई शयूं रखे थो, पर झांकी कोट खे दिफ़ाई सलाहियतूं न हुअण सबबु हिकु किलेबंद गोदाम चई सघिजे थो जिथे वापारी पंहिंजो क़ीमती सामान रखंदा हूंदा। सिंध जा माग मकान सिलसिलो अवां ताईं रसायोसीं।